चवनि था भेणा एॾी नफ़रत तो पाली, छा था चवनि, एॾी नफ़रत तो पाली, अगर ॿिज तुंहिंजे अंदर आहे त वण बि तुंहिंजे अंदर ई ठहंदो, उनजो फल बि केरु खाईंदो, तूं ई खाईंदे। इन जो मतलब अगर असां कोई घर वरितो आहे ऐं उन घर खे असां सजायूं था ऐं पंहिंजे दुश्मन खे उते विहारूं था, ठहंदी इहा ॻाल्हि। असां पंहिंजे मन खे हर मंगल ते पवित्र करूं था, भॼन भाव करूं था ऐं पोइ सॼी देरि हुन दुश्मन जे लाइ वेही सोचंदासीं भई फलाणीअ मूंसां हीअं कयो, फलाणीअ मूंसां हूअं कयो, त मन में केरु रहिजी वियो, दुश्मन रहिजी वियो। पुण्य कंहिंखे मिली वियो, दुश्मन खे मिली वियो। इन करे चए थो जंहिंजो केरु बि तव्हांखे सताए थो, केरु बि तव्हांखे दुख ॾिए थो, उनजे बारे में सोचो ई न।